नाज़रीन, वफाकी सरकार पारां घरेलू वापेदारनि लाइ गैस महांगी करण वारे फैसले खिलाफ कराची जे कोरंगी वासियुनि एहतजाज कंदे फैसलो वापस वठण जी घुर कई आहे। ॾिसूं था नूर हसन सब्ज़ोई जी रिपोर्ट। वफाकी सरकार पारां 1 डिसंबर खां घरेलू सार्फिन खे रद पचा लाइ सिर्फ़ 3 वेला गैस फराहम करण जो फ़ैसिलो। वफाकी सरकार मुताबिक़ घरेलू सार्फिन 1 डिसंबर खां सुबुह 5:30 वगे खां 8:30 वगे ताईं, मांझांदे लाइ 11:30 वगे खां 2 वगे ताईं ऐं राति जी मानी लाइ शाम 4 वगे खां राति 10 वगे ताईं गैस इस्तेमाल करे सघंदा। वफाकी सरकार जे अहिड़े फ़ैसिले सबबि कोरंगी जा शहरी मायूसी जो शिकार थी विया आहिनि। कोरंगी जे शहरियुनि जो चवणु आहे त वफाकी सरकार हिकु तरफ़ महांगाई करे अवाम जी चेल चिबी करे छॾी आहे त ॿिए तरफ़ संदन अवाम दुश्मन फ़ैसिला परेशानीअ जो सबबु बणजनि था। सिंध 61 सैकड़ो गैस पैदा पई करे जेका इन वसीलनि सां मालामाल आहे। हाणे उन्हनि खे भई टाइम टेबल ॾिनो पियो वञे त भई तव्हांखे 3 वेला गैस मिलंदो। हाणे भई हिते लेबर आहिनि, हिते मज़दूर आहिनि, हिते हारी आहिनि। हाणे उन्हनि जी त टाइम टेबल कोन्हे। उहे त जहिड़े वक़्तु कमनि तां ईंदा, जेॾी महिल फ्री थींदा, घरनि में ईंदा, फैक्ट्रियुनि खां, इंडस्ट्रियुनि खां, पंहिंजे ॿनियुनि खां, ॿारनि खां, तॾहिं हू अचे पंहिंजो ॿारनि ॿारे ऐं कुझु माना रध पचाव कंदा। सरकारी मुलाज़िम उहे त इस्तेमाल करे सघनि था जेके मज़दूर तबिको आहे, जेको रोज़ कमाए थो पियो, त उन्हनि जा ॿार बचा उहे पाण घर में मौजूद न हूंदा त उहे रद पचाव कीअं कंदा। असांजे शेड्यूल जे मुताबिक़ गैस ॿारियो, माना जेको 80 टाइम तव्हांखे ॾियूं उन जे मुताबिक़ तव्हां गैस ॿारियो। इहो कीअं थी सघे थो? हीअ सॼी इंडस्ट्रियल एरिया आहे, हिते औरतूं मर्द सभु वञी बचनि ॿारनि सां मज़दूरी कंदा आहिनि। मज़दूरी खां पोइ अलाए केॾी महिल अचनि था। हाणे साईं इन्हनि जे ॾिनल टाइम ते कीअं माण्हू रद पचाव जो कमु कंदा? शहरनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे अपील कंदे चयो आहे त पाण मुरादो नोटिस वठी अवाम दुश्मन फ़ैसिले खे रद्द कयो वञे। कैमरामैन गुलाम हैदर सां गॾु नूर हसन सब्ज़ोई, धरती टीवी न्यूज़, कराची।